खैरपुर मां ख़बर ॾींदा खैरपुर भरिसां हथरादू बिजली जी लोड शेडिंग नौजवान जी ज़िंदगी बचाए वरती। खैरपुर भरिसां ॻोठ दरगाही वरियाज रहवासी अज़ीम वरिया के वडेरन तरफ़ां ज़मीन जो खातो न ॾियण तां काविड़जी बिजली जे 11,000 वाट जे थंभे ते चढ़ी ख़ुदकुशी करण जी कोशिश कई, पर कंदरा में गुज़िरियल रात खां बिजली जी हथरादू लोड शेडिंग हुअण करे जानी नुक़सान थियण खां बची वियो। उन मौके ते सेबको कंदरा जे अमलदार फ़हीम अहमद एवान नेशनल प्रेस क्लब कंदरा जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ुदा ख़ैर करे जो असां वक़्त ते पहुची वियासीं ऐं ॿियो वरी बिजली बि बंदि हुई, न त जानी नुक़सान थी पवे हा ऐं पोइ इल्ज़ाम वापडा जे अमले जी गफ़लत करण जो हयो वञे हा। असीं अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। यादि रहे त इहो नौजवान पहिरियां बि केतिरी भेरा थंभे ते चढ़ी ख़ुदकुशी करण जी कोशिश कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।